नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त सोभودीरो में खबर दींदा आहियूं। सोभودीरो अॼु एसी सोभودीरो काजी सरदार अहमद, एसडीओ एरीगेशन गमबट अशरत हुसैन भट्टी, डीएसपी सोभودीरो मुनीर अहमद मैसर, एसएचओ सोभودीरो आजम मेमून, तपेदार वसीम मला, पुलिस नफरी, एरीगेशन अमलो, रेवेन्यू एमएलए ऐं लेडीज पुलिस के साण करे सोभودीरो शहर में गुजरंदड़ सेठार जा माइनर तां 3 बर्फ कारखाना, पेट्रोल पंप, प्राइवेट क्लिनिक, ज़रई तरक्याती बैंक समेत 50 खां वधीक सब्जी गैरेज, वेल्डिंग, मोटरसाइकिल मैकेनिक जा दुकान ड्राई पट कराया, जंहिं सबब नुक़सान जो कातो करोड़ रुपया ॿुधायो वियो। रूरल हेल्थ सेंटर जे रिहायशी क्वार्टर तां कब्ज़ा पिण आरएचसी वञे थो ख़त्म कराया। उन मौके ते एसडीओ एरीगेशन गमबट अशरत हुसैन भट्टी ॿुधायो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते सेठार जा माइनर ऐं ॿियनि वाहन केनाल शाखुनि तां गैर कानूनी इंक्रोचमेंट ख़त्म कराई पई वञे, जंहिंजो आगाज़ शुरू थी चुको आहे। एसी सोभودीरो काजी सरदार अहमद चयो त कंहिं सां बि ज्यादती न कई वेंदी, कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। उन मौके ते सेठार जा माइनर लखी रुपयनि जी मालिकियत सां ठहियल दुकान मीर निसार टालपुर, शोभान मेमून, डीएसपी फहीम फारूकी, रिटायर बैंक कामोरो मोहम्मद अली चना, मोहम्मद साले ओठो फंक्शनल मुस्लिम लीग अगवान वडेरो, दीदार ओठो पीपी अगवान अगणो, जिला काउंसिल जो मेंबर मौलवी सराज मेमून, पीपी अगवान बरकत शेख ऐं ॿियनि पारां कयल कब्ज़नि खे ख़त्म करायो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।